दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। करोड़नि सालनि खां वठी रंग बरंगी दुनिया ही कंहिं न कंहिं मसइले खे मुंहुं ॾींदी रही आहे। सो अॼुकल्ह ही ख़ूबसूरत दुनिया कोरोना जहिड़े मूज़ी मर्ज़ खे मुंहुं ॾिए थी। शरीयत इस्लाम इन बारे में छा थी चए, इन सिलसिले में असां सां गॾु असांजो महिमान हिकु उस्ताद, हिकु समाजी कारकुन ऐं मज़हबी शख़्सियत साईं अब्दुर्रहीम मलिक साहब आहिनि। उनखां पुछंदासीं त कोरोना छा आहे ऐं इन बारे में शरीयत छा थी चए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां असां ऐं पूरो समाज ऐं पूरी दुनिया जेकी आहे अॼु करोना जहिड़े मूज़ी मर्ज़ खे मुंहुं पई ॾिए ऐं उन सिलसिले में ऐं उन सबबु जेको हलाकतूं आहिनि उहे इंतिहाई चोट ते चढ़ियल आहिनि। पूरी दुनिया हिकिड़ी ख़ौफ़ जी हालति में मुब्तला आहे ऐं उहा हालति जंहिंजे करे इंसान कुझु इन मूज़ी मर्ज़ खां था मरनि ऐं कुझु माण्हू उन ख़ौफ़ जी हालति में पंहिंजी जान विञाए था वेहनि। बुनियादी तौरु वबाऊं, मर्ज़ या इहे सभु शयूं, इहे बीमारियूं जेके आहिनि, जॾहिं इहे नाज़िल थियनि थियूं, इहे पैदा थियनि थियूं ऐं जॾहिं इन्हनि जो वजूद में अचणु ऐं इंसानी ज़िंदगी लाइ इन्हनि जो हानिकार बणिजणु, इहो दुनिया जॾहिं वजूद में आई ऐं जॾहिं इंसान हिन ज़मीन जे ॻोल्हे ते आयो तॾहिं खां इहे शयूं हलनि पियूं। ऐं तव्हां जेकॾहिं गुज़िरियल तारीख़ ते नज़र विझंदव त मालूम इंसानी जेकी 10,000 तारीख़ आहे उनमें अहिड़ियूं विचड़ंदड़ केतिरियूं बीमारियूं आयूं जंहिं हिक ई वक़्तु लखे ऐं किरोड़े माण्हुनि खे जेको आहे अजल जो शिकार बणायो। ख़ुदि 1914 में जॾहिं इटली में अहिड़े क़िस्म जी हिकु वबा आई त उनमें यूरोप पूरे में 4 करोड़ खां मथे माण्हू जेके आहिनि मौत जो शिकार थी विया। ऐं इन खां अलावा तव्हां ॾिसो त ताउन जहिड़ी बीमारी जेकी प्लेग जंहिंखे कोठियो वञे थो, उहा बि जॾहिं फैलिजे थी त उन सूरत में बि नबी सल्लल्लाहु जे दौर या उनखां अॻु में या उनखां बाद ऐं ताज़ो असांजी वेझड़ाई में 1998, 97, 98 में इंडिया में जॾहिं ताउन आयो त उन जे नतीजे में लखे हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे मौत जी वार चढ़ी विया। शरीयत में इन हवाले सां असांजी काफ़ी जेके आहिनि त हवाला अचनि था। ख़ुदि क़ुर मजीद में अल्लाह ताला बनी इसराइल जो जेको हवालो ॾिनो आहे त अल्लाह ताला इहो ई फरमाए थो, जॾहिं का क़ौम नाफ़रमान थी वञे थी, जॾहिं ज़ुल्म वधी वञे थो ऐं जॾहिं इंसाननि जी इज़त ऐं एतिराम बिल्कुलु उनजो हदि ख़तमु थी वञे थी, तॾहिं अल्लाह ताला उन्हनि इंसाननि खे पाण ॾांहुं माइल करण लाइ, मां ईअं कोन चवंदुसि त उन ते अज़ाब नाज़िल थी उनखे तबाह कयो वञे थो, बल्कि न, अल्लाह ताला उन्हनि इंसाननि खे पाण ॾांहुं माइल करण ऐं ॿीहर इंसानियत जो सबक़ु सेखारण लाइ ऐं ॿीहर इंसानियत जो दर्स ॾियण लाइ अल्लाह ताला उन्हनि ते अहिड़ियूं वबाऊं जेके आहिनि वक़्तु ब वक़्तु नाज़िल फरमाए थो। ऐं अल्लाह ताला बनी इसराइल ते जेके अज़ाब नाज़िल कया उन्हनि में तव्हां ॾिसी सघो पढ़ी सघो था त उनमें अल्लाह ताला उन्हनि ते ॾेडर जो जेको मींहुं आहे उहो वसायो ऐं मींहं जी सूरत में रत उन्हनि ते जेको आहे वसाई वई। उनखां अलावा उन्हनि ते माकड़ जेको आहे त मोकिली वई। तंहिंखां पोइ उन्हनि जे फसलनि में जेको आहे जीत जो पैदा थियणु ऐं उन्हनि जो फसलनि जो तबाह थियणु, सैलाबनि जी सूरत, इहे सभई सूरतूं सिर्फ़ु करोना जेको आहे त वबा न आहे, बल्कि हीउ सैलाबनि जो अचणु, इहो सभु बि वबा जी हिकिड़ी सूरत आहे। सो शरीयत में इन हवाले सां काफ़ी कुझु मौजूदु आहे ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में बि जेको आहे ताउन जी वबा फैली ऐं उनखां पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं शाम जे सफ़र ते निकिता तॾहिं बि तव्हां ॾिसो त जॾहिं अॻिते पहुता त हज़रत अबू उबैदा इब्न जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत उमर फारूक खे अची ॿुधायूं त साईं अॻिते जेको आहे त वबा फैलियल आहे, ताउन फैलियल आहे। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहाजिरीन साहबा किराम अंसार खे घुरायो ऐं सभिनी खां पुछऊं छा अॻिते हलणु जेको आहे असांजे लाइ फ़ाइदेमंद थींदो या कोन थींदो। त उहे मुगालते में रहिया, कंहिं चयो हा हलूं, कंहिं चयो न हलूं। ऐं उन सूरत में अल्लाह जे हज़रत अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु कबाइर जेके साहबा हुया, जेके बुज़ुर्ग हुया, उन्हनि खे घुरायूं ऐं हज़रत इब्न अब्बास हिते ॿुधायो त हज़रत अब्दुर्रहमान इब्न औफ जॾहिं पहुता त उन्हनि ॿुधायो त मां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो जिते वबा फैलिजे उते न वञो ऐं जॾहिं वबा जी सूरत उते फैलिजी वञे त उते मौजूदु हुजो त उते निकिरो न। त इहे सभु सूरतूं जेके आहिनि उहे बुखारी शरीफ़ में या असांजे ॿिया जेके फ़िक़ा आहिनि उन सभिनी में मौजूदु आहिनि। सो पढ़ण जी ज़रूरत आहे, बाक़ी इन में को मुग़ालते जी का ॻाल्हि कोन्हे। साईं मुंहिंजा जीअं तव्हां ॿुधायो त भई शरीयत में हदीस पाक आहे त भई जंहिं शहर में वबा हुजे उन शहर खां ॿाहिरि न वञो या जंहिं शहर में वबा हुजे उन शहर में दाख़िल न थियो। साईं मुंहिंजा हीअ हाणे असां वटि ख़ासि हीअ जेकी वबा आहे कोरोना उहो पंहिंजो असां वटि चीन खां शुरू थियो। चीन खां बाद में इन जो
वरी ईरान में ज़ाहिर थियो, ईरान खां बाद हिन वक़्तु पूरी दुनिया इन जी लपेट में अची वई आहे। चीन जो ऐं ईरान जो वॾे वाक़े इहो इल्ज़ाम आहे त इन वबा इहा का वबा न आहे, बल्कि इहो हिकिड़ो वायरस आहे जेको असां ते ईरान पंहिंजो अमेरिका जे तरफ़ खां छॾियो वियो आहे। इन जे बारे में तव्हां छा चवंदो? सही, मुंहिंजा मां जेसिताईं सम्झां थो, मुंहिंजी जेकी कम इल्मी जेकी ज़ाती राय आहे, कमज़ोर मौक़े बि थी सघे थो, उनमें इहो आहे त इन ॻाल्हि में का सदाकत कोन्हे। सभ खां पहिरीं ॻाल्हि त ही ॿई मुल्क चीन ऐं ईरान, हाणे ईरान जे चीन जे शहर वुहान में जॾहिं इहा वबा फैली, तव्हां ख़बर हुजे त वुहान शहर उहो शहर आहे जिते दुनिया जी सभ खां वॾी जानवरनि ऐं पखियुनि जी मंडी आहे ऐं दुनिया जा सभई माण्हू हुते आमद रफ़्त रखनि था। सो इन हवाले सां किथां माण्हू आयो, वबा फैली या पखियुनि जी सूरत में फैली। ॿियो इहो त ईरान में बि साॻी सूरत हाल आहे, मुमासिलियत ॿिन्ही मुल्कनि में। उहो इहो तव्हां ईरान में ॾिसो त उते जेके मक़ामात मुक़दस आहिनि उन्हनि जी ज़ियारत लाइ पूरी दुनिया खां जेके मुस्लमान कही अचनि था। त जॾहिं मुख़्तलिफ़ क़ौमनि जा, नस्लनि जा माण्हू, मुल्कनि जा माण्हू, मुख़्तलिफ़ रंगनि जा माण्हू हिकु जाइ ते गॾु थींदा त उते वबाई सूरतूं फैलजण जो अंदेशो तमामु वधीक हूंदो आहे। ऐं हिन वक़्तु अमेरिका जी सूरत हाल इंतिहाई ॻणती जोगी आहे। उते माण्हू सवनि जी तादाद में माण्हू हाणे मरनि था ऐं ॿियो लखनि जी तादाद में माण्हू इन मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। तक़रीबन 7 लख माण्हू हाणे अॼु ॾिसो ताईं तव्हां फिगर इहा हुई। न्यूयॉर्क खे त उन्हनि करंटीना में बदिलाइण जो बि मेयर चयो, पर ट्रंप जेको आहे उनखे रद्द करे छॾियो। सो मक़सदु इहो आहे त इहा पूरी दुनिया जी वबा आहे, कंहिं मुल्क साज़िश तव्हांखे नज़र नथी अचे कोन्हे हिन में। अच्छा साईं, तव्हां हिकमत सां बि तालुक़ु रखो था पिया। जीअं त हिन जी आख़िरी स्टेज जेकी आहे उहा आहे साह जो बंदि थियणु, ऐं साह जे बंदि थियण जे लाइ मां जेको कुझु पढ़ियो आहे उहो इहो ई आहे त भई तव्हां इनखे स्टीम ॾियो, बाफ़ जेके चइजे, गर्म शयूं वापरायो, बाफ़ ॾियो, इन सां फ़ाइदो थींदो आहे। छा हिकमत इन जे बारे में छा थी चए त आया ही जेको आहे असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे या ही असांजे लाइ नुक़सानकार आहे बाफ़, या कोरोना जे लाइ का हिकमत में का अहिड़ी शइ तव्हांजी नज़र में? जी जी बिल्कुलु, अल्लाह ताला जेके मर्ज़ नाज़िल कया आहिनि उनजो इलाज बि अल्लाह ताला नाज़िल फरमायो, पर उनजी सूरत इहा आहे त उहो इलाजु पोइ देरि दरियाफ़्त थिए थो या जल्द थिए थो, इहा हाणे इंसाननि जी उन खोजना ते सॼो कुझु इनसार करे थो। बाक़ी इन वारे सां बाप जी तव्हां जेसिताईं ॻाल्हि कई, बाप त हिकिड़े सिहतमंद माण्हू लाइ बि तमामु सुठो आहे, आम हालत में बि बाप बहितरु आहे। ऐं ॿियो इहो त ही गले जो इंफेक्शन जंहिंखे थिए थो, इतां इहो शुरू थी ऐं तव्हांखे मेडिकल में बि इहो आहे 4 ॾींहंनि ताईं गले में वेहे थो ऐं उन खां पोइ जेको फेफड़नि ते असरअंदाज़ थिए थो। बुनियादी तौरु इम्यून सिस्टम खे जेकॾहिं तव्हां मज़बूत रखो था त ही बीमारी बिल्कुलु कंहिं ख़तरे जहिड़ी कोन्हे, न ई का नुक़सानु रसाए सघे थी। बाक़ी इहा ॻाल्हि जेको कमज़ोर माण्हू आहे, इम्यून सिस्टम जंहिंजो कमज़ोर आहे, उहो इन जो जल्दी शिकार थिए थो। जेके ओवर एज आहिनि, 50 वरनि खां मथे आहिनि, उहे इन जो जल्दी शिकार थियनि था। ज़रूरत इन शइ जी अहिड़ी खुराक रखिजे जंहिंमें विटामिन सी, कैल्शियम वग़ैरह या सुठी जेकी खुराक आहे, उन सां गॾु एक्सरसाइज़ तमामु ज़रूरी आहे। इम्यून सिस्टम ॾिसो, असांजा फेफड़ जेके आहिनि, हिकिड़े आम माण्हू जे फेफड़ में 5 किलो 4.5 किलो ऑक्सीजन जी गुंजाइश मौजूदु आहे, पर जॾहिं हिकिड़ो खिलाड़ी आहे उन में 7 खां 8 किलो ऑक्सीजन जी गुंजाइश आहे। जेतिरी ऑक्सीजन जी गुंजाइश वधीक हूंदी, तव्हां मर्ज़ जो शिकार ओतिरो घटि थींदव। सो तव्हां एक्सरसाइज़ कयो ऐं पंहिंजे इम्यून सिस्टम खे मज़बूत कयो। साईं मुंहिंजा तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई त भई एक्सरसाइज़िंग जे लाइ ज़रूरी आहे। हाणे अचो था शरीयत तरफ़, किथे बि वबा का थी पई या का बीमारी, हाणे जीअं हुकूमत ऐलान कयो, बल्कि जेतिरा बि शरई आलिम रहिया आहिनि असां वटि पूरी दुनिया जा, उन्हनि सभिनी जो त जुमे निमाज़ तव्हां पंहिंजे घरनि में पढ़ो ऐं मस्जिदुनि में रश न कयो, छो जो ही अहिड़ी बीमारी आहे जेका हिक खां ॿिए खां टे ताईं मल्टीप्लाई थींदी वेंदी। छा इन जे बारे में शरीयत में का अहिड़ी मिसाल अॻु में रही आहे त भई का वबा आई हुजे या को आफ़त आई हुजे जंहिंमें मुस्लमाननि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुजे, या नबी खां अॻु में जेके नबी असांजा गुज़रिया आहिनि उन्हनि इबादतूं घर में करण जो को इशारो ॾिनो हुजे, या का अहिड़ी हदीस या क़ुर जो को अहिड़ो हवालो मौजूदु आहे? साईं, तमामु बहितरीनु ऐं वक़्तैतो सुवालु आहे तव्हांजो। बिल्कुलु, हाणे मदीने शरीफ़ में जॾहिं तमामु शदीद बारिश थी त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौज़िन खे इहो हुकुम ॾिनो त आज़ान में इहे लफ़्ज़नि जो इज़ाफ़ो कयो त सल्लू फ़ी रिहालिकुम, पंहिंजे घरनि में नमाज़ अदा कयो। रिहाल बुनियादी तौरु उठ जे उन कजावे खे चइबो आहे, जंहिंमें वेही, मतिलबु इहो आहे त उनमें छपर नमूने हूंदो आहे, झोपड़ी नमूने। इन मां मक़सदु इहो आहे त पंहिंजे घरनि में नमाज़ अदा कयो। हीअ शदीद बारिश जी सूरत हुई ऐं ताउन जी सूरत में बि तव्हां ॾिसो इहे ई अहकाम जेके आहिनि मौजूदु आहिनि। जॾहिं वबा हुजे, जॾहिं इन सूरत में तव्हां बुखारी शरीफ़ जी किताब सलात पढ़ी ॾिसो, इन में वाज़े अहकाम मौजूदु आहिनि त इन सूरत में तव्हां घरनि में नमाज़ अदा कयो ऐं मस्जिदनि में जेको अधु न वञो, छो त हिन महिल हीअ बीमारी विचरंदड़ आहे ऐं तमामु तेज़ी सां फैलिजे थी। सो जेके अहकाम जेके असांजे मुफ़्ती किराम सभई गॾियल उन्हनि जी फ़तवा मौजूदु आहे, त असां केरु थींदा आहियूं पाण खे वधीक ईमानदार साबित करण वारा ऐं वधीक वरी मां इहा शइ जुमे ते ॾिठी त जॾहिं हुकूमत पाबंदी जो ऐलान कयो त उहे माण्हू जेके नमाज़ घटि पढ़ंदड़ हुआ उहे बि मस्जिद जे दरवाज़े ते बीठा हुया। त मां हिकिड़े शख़्स खे चयो, बाबा जेकॾहिं पाबंदी आहे
त तव्हां घर हलिया वञो। ॿियो शरीयत में आहे त हुकूमत जो हुकुम बि मञिणो आहे, अमीर जो हुकुम मञिणो आहे। सो माण्हू हुते बीठा रहिया, जॾहिं पुलिस आई उन्हनि खे वापसि कयऊं। त इहो हक़ीक़त में शरई तौर ते बि हुकूमत जे ख़िलाफ़ु बग़ावत जो ऐलान आहे। सो जॾहिं हिकिड़ो हुकुम सभिनी फ़िक़नि जो मौजूदु आहे त उन में असांखे कंहिं क़िस्म जी ॿी राय रखण जी का ज़रूरत ई कोन्हे। साईं तमामु बहितरीन अंदाज़ सां असांखे ॿुधाए चुका आहिनि। नाज़रीन, साईं जो चवणु आहे त भई तव्हां भले घर में निमाज़ पढ़ो, शरीयत में इहा शइ जाइज़ आहे, इनखे को मज़हबी इशू न बणाइजे, छो जो हीअ वबा आहे। वबा हिक खां ॿिए ते, ॿिए खां टे ताईं, इहा शइ मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां। सो कोरोना जो सभ खां वॾो इलाजु इहो आहे, मुहतात थियो, घरनि में रहो, एहतियात कयो, हिक ॿिए सां दिलनि में मोहबतूं हुजनि। हथ मिलाइण मोहबत जी निशानी न आहे। हिन वक़्तु असांजी मोहबत जी निशानी जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचनि सां प्यारु कयो था, तव्हां पंहिंजे भाइरनि सां प्यारु कयो था, तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि सां प्यारु कयो था पिया, या पंहिंजे दोस्तनि सां प्यारु कयो था, त बहितर ईअं आहे तव्हां घर में रहो, फ़ासिलो रखो। इहो ई सभ खां वॾो बहितरीनु तव्हांजे प्यार जो इज़हार आहे। सो असांखे अॼु ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए कंहिं मौज़ू ते, ॿिए कंहिं दोस्त सां गॾु, महिमान सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।